बकेरा शरीफ मां आचार लाखाणी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ दगाणो बोज़दार में इस्काप बोरिंग जे ऑपरेटर मोहम्मद इकबाल बोज़दार, राजा बोज़दार, वाजिद बोज़दार, अला बख्श बिरोही, पीरल जमाली, अब्दुल करीम लिगारी, अली बख्श लिगारी ऐं ॿियनि इस्काप बोरिंग अॻियां एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त असांजे सरकारी इस्काप बोरिंग ते बाअसर ज़मींदार मोहम्मद शरीफ बोज़दार, अब्दुल गफ़ार बोज़दार ऐं मोहम्मद जुमन बोज़दार जेके नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि। इस्काप ट्यूबवेल ते इकबाल बोज़दार ऑपरेटर जी ड्यूटी करे थो, जंहिंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो पियो वञे। शरीफ बोज़दार ऐं जुमन बोज़दार जो इस्काप बोरिंग ते 1.5 कलाक पाणी आहे, पर सभिनी ज़मींदारनि खे हिरासा करे 3 ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ ज़मींदारनि जो पाणी वहाए इस्काप बोरिंग खे लॉक करे वञनि था, जंहिं करे ॿियनि ज़मींदारनि खे पाणी नथो मिले। असांजूं ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि, जॾहिं त इस्काप बोरिंग ते मौजूदु ऑपरेटर मोहम्मद इकबाल बोज़दार ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कूड़ियूं दरख़्वास्तूं करे ड्यूटी तां बरतरफ़ कराइण थो चाहे। जॾहिं त इस्काप जे STO अॻियां पिणु हुननि माण्हुनि असां मथां हमिलो करे ज़ख़्मी कयो ऐं असां ख़िलाफ़ थाणे ते NC पिणु दाख़िल कराई वई हुई। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे चयो आहे त शरीफ बोज़दार, जुमन बोज़दार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।